अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी ज़ोन में तव्हांजो भलीकार हुजे। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त ही एंटरटेनमेंट जाम भरपूर चैनल आहे ऐं हर वारे कुझु न कुझु एंटरटेनमेंट जो वीडियोज़ वग़ैरह असां अपलोड कंदा रहंदा आहियूं। त अॼु असां सोचियोसीं त ईद बि क़रीब लॻी पई आहे ऐं ईद ते कुझु सिंध टीवी ऐं जेको आहे सो KTN ते कुझु फिल्मूं वग़ैरह हलंदियूं आहिनि, त उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। मूं कुझु सर्च कयो मेरां ॾे त ॿियो KTN न्यूज़ ते मूं चैनल ते हिकिड़ियूं 2 फिल्मुनि जा ट्रेलर जंहिंजो तव्हांखे रिव्यू ॿुधायां थो। पहिरें नंबर ते तव्हांखे ॿुधाईंदो हलां दम मूवी जो ट्रेलर ॾिठमि। दम मूवी हिकिड़ी सुठी एक्शन मूवी सां भरपूर फिल्म आहे ऐं तव्हां ॾिसंदा तमामु मज़ो ईंदो ऐं जेको आहे सो हिन में एडिटिंग बि हिन वारे सुठी रखी वई आहे ऐं जेको आहे सो वीडियो शूटिंग बि भली कई वई आहे ऐं इन खां अलावा जेको आहे सो इन में तव्हां ॾिसंदा कीअं स्टोरी हले थी, सस्पेंस तमामु घणो रखियो पियो आहे ऐं इन में तमामु घणो क्रिएटिविटी सां कमु कयो वियो आहे। पहिरें नंबर ते जेको तव्हांखे ॿुधाईंदा हलूं निगत फिल्म जो नालो आहे ऐं निगत तव्हां हर माण्हू निगत नाज़ खे सुञाणे थो। निगत नाज़ हिकु सिंगर आहे ऐं निगत नाज़ जी लाइफ ते जेका फिल्म ठहियलु आहे उनजो नालो बि निगत आहे ऐं हीअ फिल्म जेका डायरेक्टेड कई वई आहे उहा रूबी अली कई वई आहे ऐं रूबी अली हिन जी डायरेक्टर आहे ऐं हिन जी अदाकारी बि हुन ई कई आहे। ऐं निगत नाज़ जी जेका फिल्म आहे उहा बि जेको आहे सो ईद जे ॾींहुं KTN न्यूज़ ते जेको आहे सो हल्दी नशर थींदी या ईद जे पहिरीं या ॿिए ॾींहं ते ऐं तमामु तक़रीबन हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त इहा फिल्म ॾिसूं, छो त निगत नाज़ बि हिन वक़्तु अगरि सिंगर आहे त काफ़ी तकलीफ़ूं ॾिसी काफ़ी स्ट्रगल करे हिन जॻह ऐं मक़ाम ते पहुती आहे। ऐं हा नाज़रीन, तव्हां बि इहे फिल्मूं ॾिसिजो ऐं पोइ कमेंट सेक्शन में ॿुधाइजो त तव्हांखे फिल्मूं कीअं लॻियूं। इन सां गॾु असां इजाज़त वठंदासीं।